कराची में अमन जी सूरत हाल सां कराची में मोटरसाइकिल चोरी करे बलूचिस्तान में विक्रो कंदड़ टोले के गिरफ्तार कयो वियो आहे। ईवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार करे वरितो आहे। एसएसपी तारिक नवाज़ जो चवणु आहे जवाबदार बलूचिस्तान में कराची अची मोटरसाइकिलूं चोरी कंदा हुआ। हुन चयो त जवाबदार साकरान में मोटरसाइकिलूं विक्रो कंदा हुआ। कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिलूं मिलियूं आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया कराची में अमन जी सूरत हाल सां तव्हांखे ख़बर ॾियूं पिया कराची में मोटरसाइकिल चोरी करे बलूचिस्तान में विक्रो कंदड़ टोले के गिरफ्तार कयो वियो आहे। ईवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार करे वरितो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं त ईवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार कयो आहे। एसएसपी तारिक नवाज़ जो चवणु आहे त जवाबदार बलूचिस्तान मां कराची अची मोटरसाइकिलूं चोरी कंदा हुआ। हुन चयो त जवाबदार साकरान में मोटरसाइकिलूं विक्रो कंदा हुआ। कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिलूं मिलियूं आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन कराची में मोटरसाइकिल चोरी करे बलूचिस्तान में विक्रो कंदड़ टोले के गिरफ्तार कयो वियो आहे। ईवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार करे वरितो आहे। एवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार कर वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में अब्दुल खालिक मंगी लाइन ते मौजूद आहे। अब्दुल खालिक एवीएलसी 5 रुकनी बैनुल सूबाई टोले के गिरफ्तार कयो आहे, छा तफ़सील आहिनि? कराची में मोटरसाइकिल चोरी कंदड़ गुरू खे जेको आहे त एवीएलसी पुलिस पारां जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। ही जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि इहे कराची मां मोटरसाइकिल चोरी करे बलूचिस्तान में जेको आहे विक्रो कंदा 5 रुकनी बैनुल सूबाई गुरू आहे जेके एवीएलसी पुलिस पारां हिन वक़्तु गिरफ़्तार कयो वेंदो आहे। गिरफ़्तार जेके जवाबदार आहिनि उन्हनि वटां चोरी शुदा मोटरसाइकिलूं बि बारामद थियूं आहिनि। जॾहिं त एवीएलसी जो इहो चवां त हिकु जवाबदार जेको कराची मां मोटरसाइकिल चोरी करे रहियो त हुन सीसीटीवी वीडियो मां सुञाणप थी, जंहिंखां पोइ हुनजे ख़िलाफ़ हुननि कार्रवाई कई। एसएसपी एवीएलसी तारिक नवाज़ जो चवणु आहे त मोटरसाइकिल चोरी करण में जेको आहे त कुझु सेकंड हिननि खे लॻंदा ऐं केतिरियूं ई हिननि शहर मां मोटरसाइकिलूं चोरी कयूं आहिनि ऐं उहे जेके चोरी थियल मोटरसाइकिलूं आहिनि उहे बलूचिस्तान जेको आहे त विक्रो कंदा। अॼु ही जेका टीम आहे उनखे जेको आहे त हुननि गिरफ़्तार करे वरितो आहे। हुननि वटां जेको आहे त हिन वक़्तु 4 खां वधीक जेके चोरी शुदा मोटरसाइकिलूं आहिनि उहे बि बारामद थियूं आहिनि। जी ठीकु आहे अब्दुल खालिक, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।